लियो, असद, तव्हांजे पंजे घर में टिनि सयारनि जी सती नज़र पवणु। पंजो घर एजुकेशन जो आहे। तइलीम मां फ़ाइदा मिलंदा, लर्निंग एबिलिटी वधंदी, मेमोराइज़ वधंदियूं, पावर मिलंदी। तइलीम ते ध्यानु ॾींदा, कंहिं कॉम्पिटिशन में हिसो वठंदा, स्कॉलरशिप जो मिलणु या ॿाहिरि वञी पढ़णु चाहींदा, उन में कामयाबी हासिलु कंदा। सुठी यूनिवर्सिटीअ में एडमिशन मिलणु या तालीम में सुठियूं मार्कूं खणणु, बहितरीनु नतीजा हासिलु कंदे नज़र ईंदा। पंजे घर जो एक्टिवेट थियणु, औलाद जे कंसीव करण जे प्रोसेस में तेज़ी ईंदी। औलाद खे ट्रैक ते आणणु बि मुमकिन थींदो। औलाद जो तव्हांजी ॻाल्हि ॿुधणु, ग़लति संगत मां ॿाहिरि अचणु। पंजो घर तव्हांजी अकुलाणी ताक़त वधाईंदो, सम्झ ॿुध में पिणु इज़ाफ़ो थींदो। तव्हांजा फ़ैसिला टू द पॉइंट वैलिड थींदा। तव्हांजे प्रेम प्यार जो घर बि पंजो घर आहे, जिन जा